बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबुह जो पर अज 3 दिसंबर 2023 आचर जो ॾींहुं। ख़बर न आहे छो आशिक़ जेको आहे दिसंबर खे यादि कंदा आहिनि। असां दिसंबर खे इन करे यादि कंदा आहियूं त सर्दियूं अचनि, थधिकार अचे, थधि में इज़ाफ़ो थिए त असांजे कणिक जा फसल ऐं ग़रीब मिसकिन मारोड़नि जे कणिक जो फसल भलो थिए। बहरहाल हे मुंहिंजो कणिक जी नेशनल जिन्स आहे। 27 अक्टूबर 2023 ते पोखी आहे। हिन खे अलहमदिल्ला ह्यूमिक एसिड ऐं ज़िंक, DAP, NP जी बोरी, उन खां अलावा यूरिया ॾेई चुको आहियां। हाणे पोटाश सल्फर जो इन ते डोज़ रहियल आहे। उन खां अलावा गंदका जी बि दवा करे वियसि, पर किथे किथे गंदका अञा कुझु रहियो आहे। बहरहाल टेलरिंग ते आहे। ज़बरदस्त किराप ॾिसो भल करे किरी पियो आहे। अलाह जा लखें करम आहिनि। सुबुह सुबुह जो पर असांजो इलाइक़ो नवाबशाह 60 माइल देवणी नसरत ॻोठा जलीमुराद चांडियो। मां तव्हांजो पंहिंजो अब्दुल जब्बार चांडियो सुबुह सुबुह सां तव्हां सां मुखातिबु आहियां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। महिरबानियूं। थैंक यू।